शेख साहब, मांजो अयूब भाई, मांजो भा, असांजे दीवान बिरादरी, असांजी गोपांग बिरादरी, इन पिंडाल में आयल मांजा सब भाइरों, अस्सलाम वालेकुम। मुझा साईं हिते जंहिंमहिल पाकिस्तान पीपल्स पार्टी या कंहिं ॿियूं धुरियूं जंहिंमहिल हिते ज़िले जी ॻाल्हि थी, हिन शहर जी तरक्की जी ॻाल्हि थी, त उन जे नाले जी ॻाल्हि थी, त असां कंबर शहर जे नाले ते सदको थियण खां बि तैयार आहियां। अफ़सोस आहे जेके तकरीरूं था कनि, कॾहिं काफ़िली ॿ साल पूरो नथो थिए त पीपल्स पार्टी मतलब ॻोल्हण जी इहो अथनि त असांखे का न का कुर्सी ॾियो त उन कुर्सी ते असां अची वेहूं। मुंहिंजा साईं, अॼु मां हिकिड़ी तकरीर हाणे गाॾी में ॿुधी, जेके हिते असांजा पीटीआई जा अॻवान थी बीठा आहिनि, पीटीआई जा सदर थी बीठा आहिनि, उहे चवनि था त हिकिड़ो भाउ एमएलए आहे, त हिकिड़ो भाउ एमपी आहे, त ॿियो भाउ एमपी आहे, नवाब आहिनि, फलाणा टीरा। हिन नंढे कंबर जे शहर में तव्हां 4 भाइर हिकिड़े ई वाडनि ते अची बीठा आहियो, ॿिए हंधि भला तव्हांखे छा हो? इहा तकलीफ़ मां सम्झां थो सॼो शहर ॿुधो। जॾहिं कंबर शहर जे ग्राउंड जी ॻाल्हि थी थिए त मूंखे यादि आहे कैप्टन अनवार साहब, ज़िले जो असांजो डीसी हो, उन वटि पन्ना कागज़ खणी आया, साईं हे दोस्तमल खान जी मिल्कियत आहे, हे जेको ग्राउंड आहे इहो दोस्तमल खान जी मिल्कियत आहे। अरे बाबा, हा हिकिड़े उन जी चङाई उन पार्टी खे ॾिनो, पर वरी तव्हां उन ते कब्ज़ो करण आयो हिन शहर जी शइ ते। चऊं साईं त शहर जो जेको एसडीएम जो पुराणो मुख्तियार कार जो बंगलो आहे, नवाब साहब कब्ज़ो कई बीठो आहे। मूंखे इहा ॻाल्हि जो मां चयो बाबा कब्ज़ो आहे, पर शहरनि खे ॾींदासीं। कब्ज़ो ॾियूं आहे उन महिल छॾियूं आहे न को। मां इहा ॻाल्हि सिधी इन करे थो कयां त जेके को हिते बीही ऐं इहे चयां त साईं हीअ जेका मिल्कियत ही, जीअं असांजो कोसगर ते स्कूल ठही आहे, जीअं असांजे हिन शहर जे जहाज़नि जे अॾनि ते मिल्कियतूं ठाहे आहे, इहे पना खणी अचे को हुन जा खाता ठाहे बीहे। न्याणियुनि जो कॉलेज हो, ज़िले जो हेडक्वार्टर हो, पर असांजी न्याणियुनि खे कॉलेज कोन हो जेको सुठे नमूने सां कॉलेज हुजे, जंहिंते पढ़ाई थी सघे या उते उहा शइ थी सघे। घिटी में इहा कॉलेज आहे जेको तव्हां खां पढ़ियो आहे, जंहिंमें तकलीफ़ तव्हां पाण पंहिंजे अखियुनि सां पिया ॾिसो। अल्हम्दुलिल्लाह उहो प्लाट जंहिंजे नाले चवनि पिया नवाब जे कब्ज़े में आहे, उन प्लाट ते अॼु इंशाअल्लाह ताला हफ़्ते जे अंदरि तख़्ती लॻल हूंदी त इहो असांजे कंबर जे शहर जी न्याणियुनि जो गर्ल्स कॉलेज हूंदो। चवनि था त असांजी वजूद ख़तरे में आहे। मुंहिंजा साईं उहो ॾींहुं ज़रूरु यादि हूंदो आहे इन्हनि भाइरनि खे जेके बीठा आहिनि।
जॾहिं अरबाब गुलाम रहीम साहब जेको हिनमल भी साईं जो पीटीआई जो लीडर आहे जेके वठी अचे हिन कंबर में उन पीटीआई जो लीडर के कुछ वक्त में हिते कंबर जे ॿाहिरों हिकिड़ो जलसी या माशा त कार्नर गॾियाणी कई उन में उथी पियो चए त साईं मां ठाहियो तो न ठाहियो इहो अलाह जन्नत में जाइ ॾिनसि भली व्हीलचेयर ते वेठो तॾहिं बि हुन इहो चयो त हे ज़िलो ठहंदो जंहिंखे उन महिल घणा ई अहिड़ा दोस्त आहिनि जेके शदाद कोट मां चढ़ी अचे हिते एमएलए जी सीट ते बीठा उन्हनि बि हिन जी मुखालिफ़त कई उन्हनि बि इहो चयो त हे ज़िलो न ठहंदो पर कंबर जी आवाम जी ताक़त ते इहो ज़िलो ठही बि ये जेके अॼु पाण खे पीटीआई जा लीडर ऐं कंबर जा वारिस था सजनि इहे उन नाम निहाल पीरनि सां गॾिजी कंबर जे नुमाइंदा हितां जेको असांखे चयोसीं कंबर जी नुमाइंदगी असांजो कंबर जी नुमाइंदगी कंबर जा शहरी कंदा असांखे ज़रूरत न आहे जो असां अचे उन टीम में उते वेही तव्हां सां ॻाल्हायूं उन महिल असांजो जेको चाचो आहे वॾो आहे उहो उन सां गॾु जेके हिते पीड़ी मुरीदी कंदा मूंखे यादि आहे मुंहिंजो उस्ताद जड़ी बख्श शेख साहब मूंखे चयो त न बाबा कंबर जो अवाम इहो न थो चाहे जेको ड्राणो हणंदो हो त मां 35,000 34,000 वोट हिन कंबर जे ज़िले जे उन तक ते जंहिं तक ते नवाब शबीर अहमद चांडी जो फार्म रद्द कराए ऐं तो ड्राणो पियो हणी तोखे कंबर जे अवाम इहा वोट ॾिनी जेॾी महिल असां हिते वेही मूंखे अरबाब गुलाम रहीम जी उहा मीटिंग यादि आहे जंहिंमें उन्हनि चयो त साईं हिते घणा वोट त साईं चए कॾहिं उहो पनो खणी मीर साहब जे वटि शदाद कोट बीठो त कॾहिं उहो पनो खणी कंहिं ॿिए वटि बीठो त साईं असांजा हेतिरा वोट मां खां पुछा कि मां चवां साईं 4 न त 3 जंहिंजी इलेक्शन थी उहे 3 थिया चौथो न थियो शहर सां भली तव्हां कंबर शहर खे हिकिड़ो चवनि था त हो साम्हूं पंहिंजे इहो ढाल कयो था वासी बिल्कुलु तव्हां कंबर जा वासी तव्हां आहियो तव्हां कंबर जा ॿाहिरि आहियो तव्हां कंबर जा वासी पर जेॾी महिल ॻाल्हि थी थिए त अवल तव्हां पंहिंजो मतिलबु पंहिंजो स्वाद सां रखो त असांजो जेॾी महिल कंबर ज़िले वारी ॻाल्हि थी त मां सरदार ख़ान खे तंहिं टाइम में मां तालके जो नाज़िम हुउमि हिकिड़ी FIR में हुन शहीदनि जे खून जो नालो मुंहिंजो ॾिनो मां सरदार ख़ान त उन शहीदनि जे खून जो किरदारु हिन जंहिं इहो कयो आहे उन्हनि में सभु दोस्त हुआसीं असांजो लियाकत गोपांग साहब जो बि नालो हो हिन ग़रीब जो बि घणा उन शहर जा दोस्त ऐं वासी में हुयो पर मां हिकिड़ी ॻाल्हि पुछा कंदुमि उन कंबर जे वारिस खे जेको हिन महिल PTI जो सदर थी थो करे तुंहिंजो नालो छो कोन तूं उन नालो जॾहिं कंबर जी टीम ठहियो त उन में इहे जेके वारिस पिया थियनि उहो अरबाब गुलाम रहीम जी हाउ में हाउ पिया ॻाल्हाइनि था चवंदा आहिनि न बिल्कुलु हीअं थियणो खपे तव्हां जेको आहे ज़िलो ठाहे ॾिनो आहे तव्हां केक कटे ॾिनो आहे चांडियुनि खे न साईं असांखे केक कटी कोन ॾिनो
असांजे साम्हूं शहर सां वफ़ादारी कई से त शहर मोट ज़िले सां वफ़ादारी कई से त ज़िले मोट असांजे इन ॿारनि ते चवनि था त ॿ भाइर आहिनि सूबाई हिकिड़ो MP ॿियो MP मुंहिंजा भाउ कंबर जे अवाम जी महिरबानी आहे त असां ॿ MP ते मौजूदु आहियूं इहा ताक़त आहे जेके असां ॿ MP मौजूदु आहियूं तव्हां इलेक्शन में बीठा हो त हिकिड़ो काउंसलर थी आयो कंहिंखे बि असां इज़त ॾिनीसीं चयोसीं बाबा कंबर आहे शहर जो मामलो आहे गॾिजी हलो पर उन्हनि गॾिजी हलण इहो त उहो 20,000 रुपया वठण खां एलाज़ार असांखे 20 ॾियो त पोइ जेको वणे सो हिनमहिल कंबर जी सफ़ाई जो हिकिड़ो मसलो ज़रूरु आहे 2008 जी इलेक्शन 2013 जी इलेक्शन हुन 5 सालनि में हिन कंबर जे इदारो मां हिकिड़ी चवां त म्युनिसिपल इदारो हुआ जंहिंखे हलाइण जे लाइ उहे वसीला घुरिजनि उन वसीलनि ते तव्हांखे इहा ख़बर आहे त असांजे कंबर में 400 बंगी आहिनि जेके पघार खणनि था 400 मांखे ॾिसण में 150 बि कोन था जेॾी महिल हुननि जी पघार बंदि करण जी ॻाल्हि करे त मुंहिंजा साईं को कंबर में झल मक्सीदो आयो आहे को कंबर में भंगी छदात कुट जो आहे को कंबर जो बि फिलाणो मीर आहे कार ते था चढ़नि पघार वठण था अचनि त असांखे इहे 10,015 पघार में हिते ॾियो त इहो मसला मसलो न आहे मसला इन मसलनि ते मजबूती सां हल करण जी ताक़त खपे तव्हां अवाम तव्हां कंबर जो शहर इन शइ ते बीहंदव इन ताक़त खे मज़बूत कंदव तॾहिं इन 250 जमादार जेके कार में चढ़ी अचे स्त्री जा लटा वठे चए सही मां फिलाणे जनरल सेक्रेटरी जो फिलाणो माण्हू आहियां पघार वठण आहियां त क्यारी ते तॾहिं ॾेई सघंदासीं अफ़सोस इहो थो थिए ॿियनि शदात कोट खां था पीपुल्स पार्टी जी ताक़त ते मां इहो गर्व सां थो चवां असां या केर बि हितां बीहूं था त पीपुल्स पार्टी जे अवाम पीपुल्स कंबर जो शहर पीपुल्स पार्टी सां साथ ॾियण जो इहो हुनजो हिकिड़ो खणी मां ईअं चवां त हुनजी पीपुल्स पार्टी जी ताक़त कंबर आहे इतो MLA थियनि था पर पुछा कंदव न काउंसलर पंहिंजी जाइ ते कंहिं शहर जे माण्हू जी बि ख़बर न हो खान केरु आहे फिलाणो ख़ानदान केरु आहे जेको वरी पने ते को जनरल सेक्रेटरी चवंदा साईं हे मोतबर खान थी खणी हुन वटि लभे ॿ वोट बि न त चवंदो हे मोतबर खान थी फिलाणे खान जो पटको हिन खां ड्रारा पोइ ड्रारा खां तयारु थी अफ़सोस इहो थींदो पीपुल्स पार्टी असां पीपुल्स पार्टी असांजो किलो आहे असां पीपुल्स पार्टी जा वर्कर असां वॾेरा न आहियूं असां मीर न आहियूं असां वर्कर हिनमहिल मां फ़ख्र थो कयां पंहिंजे बिलावल जॾहिं असांजे दंगनि जी ॻाल्हि थी सिंध जे दंगनि जी ॻाल्हि जेके को काॾा आया आहिनि
को काॾहं जा मियां खटन हितों जे अवाम जी वोट ते और चवन त साईं न हे जेको गूगल मैप ते आयो आ साईं हे असांजो अरे साईं 700 साल खां पठाणनि सां बि मिलियासीं असां हिन सिंध जे लाइ हिन सिंध जी तूं त चई थो त मेलनि में हिन सिंध जो हिन गुलाब जे गुल जो हे बोर बि न ॾींदासीं